धर्म भगवान कंहिंखे चयो आहे गीता में, पंहिंजो धर्म न छॾणु खपे, ब्राह्मण खे ब्राह्मण धर्म न छॾणु खपे, क्षत्रिय खे क्षत्रिय, वैश्य खे वैश्य ऐं शूद्र खे पंहिंजो सेवा जो धर्म न छॾणु खपे। हरे राम, इन खे चयो वियो आहे धर्म। हाणे परिभाषाऊं बदिलजी वियूं। चओ हरे कृष्ण। गीता में चयो आहे न भगवान, कृषि गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म च स्वभावजम। भगवान चयो आहे कि वैश्य जो कहिड़ो धर्म आहे? कृषि खेती बाड़ी, विनिमय व्यापार करण ईमानदारी सां। हरे राम। जागो था भाई, जागो था कि खट वट लगाए जाऊं काथे ते पलंग विछायूं वरी। ये तो संध्या जो समय कीअं निंड ईंदी माण्हूअ खे। कृषि गौरक्ष वाणिज्यम, वाणिज्य चइबो आहे व्यापार खे। वैश्य कर्म च स्वभावजम, गृहस्थी माण्हूअ जो, व्यापार करण वारे जो, धंधो पेशे करण वारे माण्हूअ जो कहिड़ो धर्म आहे? पंहिंजो धंधो ईमानदारीअ सां करे। ॿियो गायनि जी रक्षा करे, गोरक्ष, गोपालन तो उन में अंदरि अची वियो। रक्ष वॾी ॻाल्हि आहे, गायनि जी रक्षा थिए। अॼु कोई व्यापारी न निभाईंदो आहे पंहिंजो धर्म। थोरो घणो दान करे छॾी, ॿ चारि फुल्का खाराई, सोचींदो आहे मां पंहिंजो धर्म पालन करे वरितो। न भाई, असली धर्म त आहे कि हिकु बि गांइ जी हत्या न थिए। असांजे भाई नंढे नगर में था रहूं, जेतिरा हिते व्यापारी रहंदा आहिनि, हिकु बि गांइ अगरि हितां काथों कोई चोरी करे खणी वियो ऐं कसाईअ खे विकिणी त उहो सॼे गांव ते उहो अपराध आहे, पाप आहे। सभिनी व्यापारियुनि ते महापाप आहे। पंहिंजे लाइ बंगला ठाहिण लाइ पैसा आहिनि, मोटर कारियूं वठण लाइ पैसा आहिनि। 500 में शर्ट मिली थी सघे, टी शर्ट न 5000 वारी वठंदासीं, उन लाइ पैसा आहिनि। बाक़ी माण्हू कोई हर महीने कढी नथो सघे 2-3 हज़ार गौ माता जी रक्षा लाइ। हर मोहल्ले में वॾी गौशाला ठही वञे। अगरि माण्हू कंजूसी छॾे, कृपणता छॾे, त हर मोहल्ले में वॾी गौशाला ठही वञे, जाते हिकु बि गांइ क़तल खाने में न वञे। चओ हरे कृष्ण।